लाहौर वकीलन ते दहशतगर्दी जे केसनि ख़िलाफ़ लाहौर हाईकोर्ट पारां लाहौर बार एसोसिएशन जे एहतजाज ते पुलिस लाठी चार्ज ऐं ॻोढ़ा आणींदड़ गैस जी शेलिंग करे छॾी आहे। रिपोर्ट मूजिबि लाहौर बार एसोसिएशन जी रैली लाहौर हाईकोर्ट पहुती। इन मौक़े ते वकीलनि इमारत में दाख़िल थियण जी कोशिशि कई, जंहिं ते पुलिस एहतजाज कंदड़ वकीलनि खे गिरफ़्तार करे वरितो। जंहिंखां पोइ पुलिस जी वॾी नफ़री लाहौर हाईकोर्ट जी इमारत जे मरकज़ी दरवाज़ो बंदि करे छॾियो ऐं रंडकूं बिहारे छॾियूं। लाहौर हाईकोर्ट जे ॿाहिरां पुलिस ऐं वकीलनि विच में चकरनि दौरान पुलिस मुज़ाहिरीन ते ॻोढ़ा आणींदड़ गैस जी शेलिंग कई ऐं लाठी चार्ज शुरू करे छॾी। इहा रैली लाहौर हाईकोर्ट बार तरफ़ां कढण जो ऐलान कयो वियो हो। रैली ऐवान अदाल खां शुरू थी, जंहिंखे हाईकोर्ट ताईं अचिणो हो। लाहौर हाईकोर्ट में पहिरीं खां ई पुलिस जी वॾी नफ़री ऐं वाटर कैनन मौजूदु हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।